अहम ख़बर है वाक़े अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त कोटिया जे बलूचिस्तान जे सूबाई तक PB 20 ते वोटिंग जो अमल जारी आहे। बलूचिस्तान जे तक PB 20 पशीन 3 ते JUI जे उम्मीदवार अज़ीज़ुल्ला आगा ऐं अवामी पार्टी जे उम्मीदवार असमतुल्ला तरीन विच में मुक़ाबलो थियो आहे। आम ख़बर रवानी पहुचाई पिया कोयटा मां, जिथे बलूचिस्तान जे सूबाई तक PB 20 ते वोटिंग जो अमल जारी आहे। बलूचिस्तान जे तक PB 20 पशीन ते JUI फैज उम्मीदवार अज़ीज़ुल्ला आगा ऐं अवामी पार्टी जे उम्मीदवार असमतुल्ला तरीन विच में मुक़ाबलो जारी आहे। जॾहिं त तक में 133 पोलिंग सेंटर क़ाइमु आहिनि। 13 पोलिंग स्टेशन्स हसास करार ॾिनियूं वयूं आहिनि। इन हवाले से राब्तो कयो आहे कोयटा में आवाज़ TV जे रिपोर्टर आज़ाद बलोच सां। जी आज़ाद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? बिल्कुल बलोचिस्तान के इलाके जो संबंध में तक 20 पश्चिम वाले इलाके टहरी में नंढी चूंड लाइ पोलिंग जारी है। तक में जो 133 पोलिंग स्टेशन क़ाइमु आहिनि, जॾहिं त 13 पोलिंग स्टेशन जो हसास करार आहिनि। ही पोलिंग स्टेशन जो सैयद फाज़ल शाह जी वफ़ात खां पोइ इहा सीट ख़ाली हुई। जी वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।